सिटी रिपोर्टर इख्तियार हुसैन मेमण। सोबो देरो लॻ सॻियूं जे कचे वारे इलाइक़े मंगी माणे जे रहवासियुनि दिली जान सियाल, अली मुराद सियाल, साबिर सियाल, मुर्तज़ा सियाल ऐं ॿियनि एहतजाज कंदे इल्ज़ाम हयो आहे त ॿिनि ॾींहनि अॻु दिलशेर सियाल ऐं शहज़ादो सियाल ईद जी ख़रीदारी लाइ सॻियूं शहर विया हुआ ऐं जॾहिं हू शहर खां वापसि अची रहिया हुआ त महमूद चन्ना थाणे जे हद अमन जी छहीं भरिसां मोहम्मद सचल चन्नो पंहिंजी ॾोहारी क़िस्म जे माण्हुनि ऐं जाफ़री बिरादरीअ जे माण्हुनि सां गॾु जेके नाले वारा ॾोहारी आहिनि, असांजे ॿिनि नौजवाननि जो रस्तो रोके 125 मोटरसाइकिल फुर कई। हिकु नौजवान दिलशेर सियाल खे महमूद चन्ना थाणे जे ॾेई हिकु नौजवान शहज़ादो सियाल खे गुम करे छॾियो आहे ऐं जॾहिं त असांजे नौजवाननि खां फुर थियल मोटरसाइकिल वाक़े जे चइनि 5 कलाकनि में मोहम्मद सचल चन्ना वारनि खां बरामद करण बावजूद बि महमूद चन्ना पुलिस जवाबदारनि ख़िलाफ़ का बि क़ानूनी कार्रवाई न पई करे। हिननि आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त गुम थियल नौजवान शहज़ादो सियाल खे आज़ादु कराए जवाबदारनि ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे। सिंध एक्सप्रेस न्यूज़।